سبحان الله दुनिया में ही अल्लाह कंहिंजो लिसान वठा फरमाए इन ॻाल्हि खे तमामु थोरो माण्हू सम्झंदा माण्हू करे रहिया आहिनि मगज़ मारी कनि सॼी राति हक़ा मुर्शिद हक़ा अल्लाह ताला जल शान जे मोहब्बत जी हिकिड़ी रड़ जेका आहे अल्लाह जे मोहब्बत जी हिकिड़ी रड़ आसमान ज़मीन जे अमलनि खे ॿिए पुर में रड़ जे मट नथा जज़्बात रहमान युवारी अमल सकलैन जिहान जे अमलनि खां वधीक इहा रल आहे जंहिंमें अल्लाह जे मोहब्बत जो टूर करे फ़क़ीर जूं लॻायूं सभु मोहब्बत वारो सूर महबूब हक़ीक़त जे मोहब्बत जो सूर वठी पढ़े रात जो हुजे सूर रात जो अख जो सूर तोखे सुम्हण रात जो ॾींदो पेट जो सूर तोखे सुम्हण ॾींदो दुनिया जा तकलीफ़ूं उहे तोखे सुम्हण ॾींदा आराम ॾींदा हंध बिस्तरे ते मानियूं टुकर तोखे वहण ॾींदा अल्लाह जे मोहब्बत जो फूल इहे उन फ़क़ीर खे बेआराम करे बेआराम करे उनखे उथारींदो त उथी हींअर यार सुठियो हुयो हींअर जायो सूरनि जे करे तूं मुंहिंजा जोर सोरात ॾी में गुज़ारींदे तंहिं करे डॉक्टर बि आहीं निमाज़ी बि आहीं ॾाढे वारो बि आहीं मुंहिंजा ॾाढियूं सभु ई ॻाल्हियूं तोखे नसीब आहिनि चालाक ॻाल्हाइण आहीं को बि तोखे बेवकूफ़ लॻे न कोई बोतल खे सम्झो त वठण वारो ॾियणु चाहीं थो बल्कि अल्लाह जे मोहब्बत जे अंदर में अञा तूं बेवकूफ़ जेका शइ विकामे थी पई उन जो ख़रीदार न चाहिनि जो अदा तूं वञी गजर में मूड़नि ऐं वापार नंगे जो सौदा वॼाईंदो अची पर हीअ इश्क जो सौदो जेको आहे सो अञा तोखे नसीब नथो थी इश्क जो सौदो रिहाए
अल्लाह जे मोहब्बत जो दूर दीन खुदा ताला जल शानहू लैस कमिस्लिही शैउन रब जी ज़ात जेका ऐसा हुजे जो मिस्ल कोन्हे को रब आसमान जहिड़ो आहे या ज़मीन जहिड़ो आहे या सिज जहिड़ो आहे या चंड जहिड़ो आहे ये रब जो फरमाए त मुंहिंजे मिस्ल जो कोन्हे अल्लाह जे मोहब्बत जो मिस्ल कोन्हे मुंहिंजी मोहब्बत जो बेमिसल चीज़ है जेका ॿिन्ही जहाननि में न मिली सघे फकीर घास कुतुब कलंदर अवतार अब्दाल वली बयां से उहे तॾहिं बयां जॾहिं इहा अल्लाह जी बेमिसल चीज़ जा वापारी बया बेमिसल शइ जा ख़रीदार थिया आया लिखो यार असां यारी रखूं तॾहिं मुंहिंजा दोस्त चवनि कि कंहिंखे घोंस बणायूं कंहिंखे कुतुब बणायूं कंहिंजे ॾिसण सां कंहिंजे वेहण सां हज़ारे माण्हू आबाद थी विया हज़ारे आबाद थी वियूं असीं तव्हांखे सुञाणो ॿियो कोन था मगर कल्हे खे आया जो आहे त उन्हनि खे तुंहिंजे ख़्याल हाल मुताबिक़ सभिनी खे फैज़ मोहम्मद मिले थी इहो सुञाणण ते आहे ई कोन को इहो सुञाणण ते चइजे इहो सुञाणो माण्हू थिए त पोइ उन खां घुरी वठिजे या छा इहा अहिड़ी शइ आहे बेमिसल आहे वरी मिलंदी न बेमिसल माण्हुनि खे आई आहे बेमिसल थी जवान थी मर्द मौलानो थी बुजुर्ग तो पुछो घर सां जेका आई था ॾाढी दिलियूं करे या हिकु करे या आस्ते करे गांइ असांखे हुकुम आहे त आस्ते रही अलाह ताला दिल सां ॾिसो ॾाढी नरम हिकु क़ुर बि ॾाढी न आहे पढ़े पर मां जॾहिं यार जा भरींदा हो करे यार खे किस्मे ते अचे काफ़िरो लखो सुबुह सभु माण्हू राति चिकी सुबुह जो हज़ारा कुतो हज़ारो हुननि जो हुजे रहंदी पोइ उन कुते छा कयो जो सुबुह ते कुते जी आदत कंदो आहे हर हींअर भॼे हर हीअं करे करे छा जो मंझंदि जे मालिक ते यादि पइजी उहो आयो रसो विच में चवणु लॻो त मुंहिंजा कुतो चारई पर माल जे अंदर में घुम थियसि उहो मालिक खे यादि पइजी अञा ताईं मां यादि न आहियां पोइ ॾाढे राति जो रहियूं करे रीहूं करे होई के मुंहिंजा कुते कंहिंखे मालिकनि यादि करे मूंखे बि मुंहिंजा दोस्त उन राति न जी हुनखे कुर्ब नसीब थी वियो
सदन पुठी सलड़ा करतो वाका मंझी वणे पन पुनल पंद वणे मन कोई हारो कूकस नहीं सुभान अल्लाह अल्लाह सदन पुठी सलड़ा तू वाको हल अल्लाह मान तुंहिंजी का वरी सुगर में सार थी उथी पंहिंजे दोस्त खे दोस्त सही मुंहिंजा दोस्त हाणे ॾाढी अच्छी थी वई आहे हींअर दुआ उहे कम बि कोन था कनि जेको जवानीअ में कमु थींदो सो हींअर पोइ में कमु थी बि नथो सघे हाणे अथई न्याज़ सां हाणे अहिड़े क़िस्म जो न्याज़ इख़्तियार कर जो अलाह ताला खे तोखे रहम अचे महिरबानी जो पारस वरिता हाणे तोखे भोली झलणी आहे हथ झलणा आहिनि तोखे रलणो ऐं पालाइणो जो तुंहिंजो हक़ टाइम अची वियो आहे इबादत वारो टाइम हींअर तुंहिंजो ख़तमु थी चुको आहे वेही कोन सघंदे तंहिं करे मुंहिंजा दोस्त अलाह ताला दिल सां जहिड़ी बेमिसल चीज़ खाऊं जो अॻिते बि तोखे नफ़ो दुनिया में बि नफ़ो तुंहिंजो हलण न थिए वारो तुंहिंजो ॻाल्हाइण न थिए वारो तुंहिंजो वेहण न थिए वारो तुंहिंजो हर हिकु माण्हू खे अलाह खे जो वणी त हर हिक खे जो वणी गाॾनि खे ॿारनि खे बचनि खे पंहिंजनि खे परावनि खे दौलत बे अंदाज़ बे पायाल तोखे अणगड़ियूं अणमुलियूं पियूं मिलनि त इहो कुर्ब भलो या हो भलो जो राति जी वॾी सिंध में अचणो मुंहिंजा कुझु सिखो ऐं सियाणा थियो अलाह जे दिल सां खे यादि कयो फकीर साहिब हूंदो हो चालो राज जो फिक्र वेही करे रहे बि वचननि में अंदर पर अलाह अलाह जी झोरी हुनखे अहिड़ो त झोरे विधो जो राति ॾींहुं हुनखे सौदा अहिड़ो जो यानी आलिम बि कोन हुजे पढ़ियो बि कोन हुजे मुंहिंजा मौला केतिरो दफ़ा तोखे यादि पियो कयां सॼा पियो तुंहिंजो जीउ नथो करीं ऐं मुंहिंजा अलाह तूं मूंखे हिकु राति नथो ॾिसी ऐं मुंहिंजा अलाह तूं मूंखे हिकु राति जे मां तोखे वेंजायां तुंहिंजो खणियो ॾियां तोखे मेट मथे में विझां तुंहिंजो जूं कढां तोखे हंधनि बिस्तरनि ते कपिड़ा लटा धोआरे साफ़ साफ़ करे ॾियां यानी जीअं माण्हू कंहिंखे रिझाईंदो आहे इहे सॼी राति वेही आपस प्रचार करे कंदे कंदे ते ॾींहं जे हलत मूसा अलैहिस्सलाम जो दौर हुजे हे फ़कीर चवे छा थो कन लाइ ॿुधे त अलाह ताला सां ॻाल्हियूं ॻाल्हियूं वेठो आहे पर ॻाल्हियूं ईअं जे माण्हुनि सां कबियूं आहिनि जवाब बि कोन मिले थो पर उहे वेठो सारो सार महबत जो कूड़ पियो पए रोअण वारो आहे हिकिड़े दर्द वारो सॾु वरी त ॾाढो वणंदड़ हूंदो आहे हरे वेठो आहे ईअं करे वेठो तव्हांजो अलाह ताला दिल शान मूसा अलैहिस्सलाम जो ॿ टे जमातूं वहाए कंदे
अल्लाह ताला दिल शानू खाइण खां पीअण खां पाक साफ़ मुनद मुक़र्रर तो इनखे हे कलाम में थो चई कोई वीचारो मजबूर थी वियो मची हुई नाहूं करे ॿाहिरि झंगल में निकिरी हलियो सिजाब वेठा आहियो न बेचारो रोई रो पर जाए दोस्त होना सी हाणे मां कंहिंखे गाह हलिया कंहिंखे खल कया कंहिंखे चवां मुंहिंजा दोस्त सारे सलाम ते हिकदमि अलाह ताला जॾहिं कान हो ॾोड़ा पोइ मोकिलियो तो बराए वसूल कर बनवामी ने बराए फसल कर बनवामी अरे मूंसां त जॾहिं मां ॻंढण लाइ मोकिलियो हो त छीनण लाइ त कोन मोकिलियो वरी मारा क्या करे मुंहिंजो मानो वेही ॻाल्हियूं कंदो हो ॻाल्हियूं तमामु जुदा कई वरी मुंहिंजे सोए भले मारा किरा करे तो भले वसूल कर बनवान बराए वसूल कर बनवान अरे मूंसां मारो कर मुंहिंजो ॿार मुंहिंजे घर में बयाबान में इहो थी वञी वरिती सिज मथां ख़्याल हुनजो फाटो मुंहिंजे ख़िलाफ़ वरी हुनखे वरी भाई मथां हुनजे हथड़ा घुमाए थी सारे सलाम वञी ॾिसे त हा मिली वारी जे घरे ते किलो पियो आहे त हले थो रोए थो गुज़ारे गान वीहूं कयूं कहिड़ी ॻाल्हि अलाए तो छा कयो आहे मूंखे ॾोरा पोइ तुंहिंजे ॿारो मिली वियो आहे दोस्त मोहब्बत का अजीब शइ आहे न मोहब्बत जो मुल्ह को थी सघे थो सारे समाज जो हे हीअं थो करे अलाह खे फरमायो तोखे ख़बर आहे आशिकारा हर ज़मन सोजी भरदे वेरा जो शुरू में सोचे थी अल्लाह जी मोहब्बत जी तार लॻंदी आहे अंदर में झोरी झोरी हूंदी आहे किताब माफ़ हूंदा आहिनि जीअं वेरान ज़मीन जे मथां घल माफ़ आहे ईअं अलाह जे ॿारनि जे मथां बि कलाम माफ़ आहे बेअदबी आहे कान काथे हुनखे छो वञे के मुंहिंजे ॿारनि खे लियादो कयो जीअं लाल हूंदा आहिनि मोती हूंदा आहिनि त हुननि जे बादशाही मोहर काल लॻल हूंदी आहे पर लखनि चारनि जो मुल्ह हूंदो आहे
फकीर जो कलाम बिना मोहर जे बिना अदब जे बि अल्लाह वटि मोतन जो शान ये मोतन में के महांगो हूंदो आहे ईअं सम्झो त ईमान वारनि जे कलाम खे अल्लाह ताला इहे मंज़ूर फरमाईंदो मुंहिंजा दोस्त थाना खे अल्लाह तुंहिंजो यादि कयो ज़िक्र कयो नेक बर्दी सालती राम सायो मुंहिंजा दोस्त फकीर आहे हो अल्हम्दुलिल्लाह शुक्राना अल्लाह तुंहिंजे शान जो अदा कयूं था त अहिड़े वक़्त में अहिड़े ॾुकर में अलाह तुंहिंजे शान तव्हांखे चङी महिरबानी फरमाई आहे पर तोखे ख़बर आहे त जागीरदार हूंदो आहे चवंदो आहे त सभिनी खे मां पाण जहिड़ो खातेदार करे पाण जहिड़ियूं मिल्कियतुनि खे ॾेई जीतनि जो साहिब भाए छॾियां ईअं न थियनि त मुंहिंजा पेर प्यादा ज़मीन ते घुमनि असांजो बि मक़सदु इहो ई आहे त अल्लाह जे मोहबत जो तालुब थी त ॿिन्ही जहाननि जी बादशाहीअ जो सम्झो त खातेदार तूं बणिजी वञे खातो बि अहिड़ो जेको तोखां फुरबो ई कोन कब्रुनि में वञी पाओ त उते बि तुंहिंजे लाइ वञी ॾिसंदे त एतिरी वॾी हद जे घर में कान्हे का आल ममाती वारे बुज़ुर्गनि जे मथां अल्लाह ताला घोड़ा घोड़ कई दुनिया में बि वरी आख़िरत में बि उहे जवान जो हज़रत इमाम उहे जो फरमाइनि था त मां 40 कोहनि ते मुंहिंजे आस पास 40 कोहनि ते जेका ख़ल्क़ आहे इहे सभु मुंहिंजो पारो हूंदो क़यामत जे ॾींहुं में सभिनी खे जन्नती बणाए छॾे ईअं बि हूंदो त अल्लाह ताला दिल शान खे अर्ज़ु गुज़ारे ऐं इन्हनि शख़्सनि जा हिसाब किताब माफ़ कराए 40 कोहनि ते जन्नतनि जी मुंहिंजा दोस्त हिकिड़े वरी बुज़ुर्ग चयो त साईं मां खे दुआ घुरंदो आहियां त अल्लाह ताला मूंखे दोज़ख मंझाऊं हवा कहिड़ी ॾिए त मां नंढी वञा माण्हुनि खे भईया दोज़ख मां हुकंदा घर में तूं वरी भई दोज़ख वञूं बाज़ारि गंधंदासीं त इहे कोहनि जा कोह बाहि उजामंदी मोमिन मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उम्मती ज़िम्मेदार जेके आहिनि से दोज़ख जी बाहि खां बची पवंदा तॾहिं मां वेही सुवाल घुरंदो आहियां त अल्लाह ताला दोज़ख जे अंदरां मूंखे जाइ लंघण जी ॿुधाए त मां हिकु नंढे पार वञी पहुचां जो कमाल हिकिड़े बुज़ुर्ग खां चयऊंसि त मौत जो टाइम थियुसि त मलाइकनि पुछण आए त रब त कहिड़ो रब ॾेई तुंहिंजो को सखी ईअं त कोन पुछंदा आहिनि सखी ईअं कोन पुछंदा आहिनि त कहिड़ो रब ॾेई तुंहिंजो सखियूं पुछंदा आहिनि त तोखे छा खपे तूं मुंहिंजो रब पाण सो आई सॼी उमिरि तोसां गुज़ारी अथनि हाणे वरी मां तोखां तूं कमु खां ॿुधी तुंहिंजो रब कहिड़ो आहे तूं मूंखां इहो मुंहिंजी त तोखे खपे फकीर छा खपे इहो कुल अल्लाह ताला दिल सां मुंहिंजे सालनि जो रब सां ॻाल्हि माण्हू जो उन्हनि जे माण्हुनि खे अल्लाह साईं दिल सां कबूल थियो फरमाए ऐं उन्हनि खे कॾहिं मिहिरो न मिले मयार न मिले तानो न मिले तुनको न मिले त अहिड़ो भरिजी ॾेखार अल्लाह ताला दिल सां जे दर जो विकार विधो मरी त अल्लाह अल्लाह करे साह तुंहिंजे जान में निकिरे मुंहिंजा दोस्त दुनिया में रही तॾहिं अल्लाह अल्लाह जी ॿोली तुंहिंजे ज़ुबान में हुजे
रात ॾींहुं वापारी को माण्हू मरे पियो थो वठी उबासियूं थींदी सबूता जो तर्जुमो पढ़ो कि कलमो मां भरियां कीअं उहा जेका जंहिंसां मां फुरींदो आहियां का माण्हुनि खां फुरींदो सौदा थियल पियो उहा काई पंहिंजी सुई सां मूंखे पारो का बि नंढी पई आहे सो हाणे मां कीअं कलमो दोस्तो तव्हां ख़्यालु कयो त कहिड़े क़िस्म जो अल्लाह पंहिंजल सां पनाह जी नेक बणिजो तौबा ताब थियो हर वक़्त में बचत जो अस्तग़फिरुल्लाह जो राति जो सोमण निमाज़ खां बाद पढ़ंदा कयो बचत जो सलात सुहारी न पढ़ंदा कयो मुंहिंजा दोस्तो सुभान अल्लाह बिहम्दिही सुभान अल्लाह अल अज़ीम व बिहम्दिही इन जूं बचत जूं पढ़ंदा कयो त इहे अल्लाह ताला जल शानहू जो महिरबानी इंशा अल्लाह ताला तौबा हिकिड़ी अहिड़ी शइ आहे जो ॿुहारो खणी कंहिं जाइ ते सफ़ा कजे इहो तौबा ईअं तुंहिंजी जाइ कलम वारी ते सफ़ा करे तंहिं करे आड़े पाड़े वारनि मुहताजनि आहिनि भेदीनि गुमराहनि जो कोई न लॻो घाह जो कहिड़ो न मञे निमाज़ न पढ़े रोज़ो न रखे अल्लाह जो कमु न करे के उन्हनि जे पोयां लॻो अची राति ॾींहुं इहो छॾ राज़ी थिए इहो मुंहिंजो वसिलो इहो मुंहिंजो भाउ इहो मुंहिंजो पुटलो मुंहिंजा दोस्त तूं साण उहे तोखां बेज़ार तुंहिंजी नेकाईअ खां बेज़ार तुंहिंजी गिला खां झावरी कोन कनि उहे तुंहिंजा माइट उहे त भणनि पिया हुननि खे तूं वणी कोन छा कयां तूं पंहिंजा आहिनि पंहिंजा उते कोई पतीअ जो मां अपने को ॾिसां अपने खे उते हिकिड़ी भाई हुनखे अहिड़ा धंधा भीड़ मुंहिंजे न्याणो अहिड़ी मार ॾिनसि जो पुठा वञा हिते आयो त इहे मुंहिंजी पासे में भॼी पेस करायो अपने में ॾिनी अथई मुखां जायो कोन थो पुछा करे अपना हुजनि दोस्त अल्लाह ताला जल जन औलाद आज़म जो जेको आहे जो हज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम हज़रत ज़ैद रज़ी अल्लाह ताला अन्हु क़ुरान में किस्तो आहे हज़रत ज़ैद को साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो माइटु हो हज़रत ज़ैद मूंखे ॿुधा त हज़ूर पालियो यमन जो माण्हू हो हज़ूर कुरैशी हुआ ऐं हज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम खे ऊचे नसब वारा माण्हू अल्लाह जा प्यारा महबूब हुआ मगर में रस्मुनि ऐं रवाजनि खे बंदि करण जे लाइ पंहिंजी सॼी पुठा लिकाए था हज़रत ज़ैद खे फरमाईंदे क़ुरान में किसो आहे इहो रवाज मुंहिंजे उम्मत में न हुजे असां अहिड़ो कयूं असां हिननि खे खोलियो रातिरे को ॾिसो मुंहिंजा दोस्त केतिरो माई अछनि मथनि खां वेठियूं आहिनि ज़ब कयूं त उहो काफ़रनि वारियूं रस्मूं ऐं रवाज अञा ताईं मुंहिंजे उथारनि न छो नथा उथारे त बसि इहो मूर्ति उहो हिकिड़ो ई उहो बसि गुज़ारे वियो न हाणे बसि वेठी हूंदी आहे कंदो खणी हाणे बसि हिनखे माफ़ आहे तोखे साल वणे थी सुम्हण वणे थो वीचारा ॿार ॿरनि था न्याणी पंहिंजी बालक बुज़ुर्ग जे अॻियां पंहिंजी लाल खे बि भाकुर चुनी आयो सां ख़ुशि थियासीं चाहे खिलणो आहे चलणो आहे हे हो ॿियो शहरत अंगूर ॻाल्हियूं न कजनि मथां उहा न्याणीअ खे बि उहो कूड़ पैदा थी चङे त ईअं हुकुम आहे
सुमण वणे को बचा बाल वरनि था न्याणी पंहिंजी बालक बुजुर्ग जे अॻियों पंहिंजी लाल खे बि भाकुर चुनी आनंद सां ख़ुशि थिया पिटाए खिलणो आहे चलणो आहे हे हो ॿियो शहरत अंगूर ॻाल्हियूं न कजनि मथां उहा न्याणीअ खे बि उहो सूर पैदा थी संगत जो ईअं हुकुम आहे 9 सालनि जो छोकिरी खे या 9 सालनि जो छोकिरो जेको हुनखे छिली जुदा करे संभालियो वरी बि न संभालियो शरीयत ते हली न बची न मां फसी विया महबूब सोन जी शरीयत जो खे न वञी उहे ॻाल्हियूं जेके आहिनि पेयूं मूंखे साईं कोन थी चयो मूंखे कोन चयो भई उहो फलाणो पाड़े में न असांजो वेठो आहे न कुझु वेझोसि हाणे हिन जो जेको आहे सो मूंसण वांगुरु न को वेझो ई थियो ईअं न जा थींदा मूंसां बि जाता थी मां बि अहिड़ो में खाते जो माण्हू आहियां न्याणी जूं उमिरियूं वेठायूं आहिनि इनमें पढ़ाइण खां सफ़ा वारे खली पास आ जाओ वकील उन्हनि जा छोकिरा नथा पढ़ो इन असांखे ज़ोर मानी हे खाराइनि दवा हे कनि ऐं हिननि खे स्कूलनि जा ख़र्च पका हे ॾियनि ऐं चयो असांजो नथा वञनि ऐं या दाह कंहिंखे ॾिजे औलाद तुंहिंजो चयो ई न मञे जंहिंखे क़ुरान नथो अचे कलमो नथो अचे बिस्मिल्लाह नथी अचे जंहिंखे अतहियात ॻाल्हि नथो अचे मूंखे ॿुधाए त इहो औलाद तुंहिंजो सामान जे भंडो मुंहिंजा असां ॿुढड़ा थी वियासीं पोढ़ा थी वियासीं पंहिंजे इन कोशिशि जे अंदरि में ॿचिड़नि खे सभिनी खे दीन जे तरफ़ सेखारियोसीं अल्हम्दुलिल्लाह मस्जिदूं आबाद आहिनि घर आबाद आहिनि उहे जमायतूं आबाद आहिनि असां आराम सां घर वेठा आहियूं औलाद साॼो न हुजे हा त इहो सॼो कमु धरम धरम थी वई औलाद सुजरो हुजे हा त हे मस्जिदूं में ठाराईंदा मस्जिदुनि खे ईअं फर्श पता लॻाईंदा मस्जिद में नंढी बाग सलाह हुजे हा कुझु ख़्यालु करे अल्लाह खां घुरिजो औलाद ॼणो अथई यादि रखजांइ औलाद जे सूरनि में तोखे वरी सूर करणा पवंदा इहो औलाद बि कुटींदी थोरो वॾो थियो जेको बीही मुठ करे ॼाणंदासीं वरी तोखे मानी विहारे कोन खाराईंदा भाई पैसे जे लाइ छुटंदो वठंदो तो अल्लाह जे रसूल जो चयो नथो वञे त औलाद हेॾो सारो उन्हनि खे छॾे नंढी लड़ाई को पढ़ो पढ़ो या इल्मु सिखो मदरसे में दाख़िल थियो ख़ुदा जो क़ुरान पढ़ो न छोकिरियूं हेॾियूं सारियूं आहिनि हली ॾिसो त अंदरि घर न हिन घर हिकिड़ी हिकिड़ी माई जेको ॾह मार जहिड़ियूं छोकिरियूं जहिड़ा छोकिरा पेर रखण जी जाइ कोन्हे एतिरी वध वाध थी वई आहे असांखे त अरमान आहे न ख़लीफ़ा असांजा जेके आहिनि जेके असांजे वजूद जा उज़ू आहिनि उहे इन ॻाल्हि जो चयो नथा मञनि पढ़ंदा आहिनि छोकिरा पढ़ंदा आहिनि अंग्रेजी जो पढ़ी मास्टर थींदा मूंखे ॿुधाए तोखे कहिड़ो नफ़ो थींदो ख़ुदा को झुंडो मुंहिंजा दोस्त इहो तव्हांजे लाइ हिसाब किताब इहो औलाद पंहिंजो दुश्मन बणिजी वेंदो असांजे हथ सां बि पाण खे पढ़ींदो
कहते हैं हिकड़े थे अल्लाह जी राह में अल्लाह ताला जल्द जी राह में तो उनके खैरात करे ऐं पंहिंजे आख़िरत जो हिसाब किताब नाही कंदे बचाव थी वञे पर न इहे हथ चवण वारा घणा नज़र ईंदा पेरनि चुमण वारा घणा नज़र ईंदा ऐं छा सॾु ते वञूं असां पंहिंजे मथां असांखे घणा साल थी विया आहिनि मुझे सब कूड़ ये फकीर ये मुंहिंजा फकीर मोहब्बती हुजनि हा न मुंहिंजो चयो न मुंहिंजो एतिरो त इस्लाम मुंहिंजे सेखारणो आहे जंहिंमें हलाल हराम जी ख़बर पइजी वञे ओॾा अंग्रेजी पढ़ाए या के छा अंग्रेजी इल्मु हुनर आहे इहो इल्मु न आहे छोकिरियूं फकीरनि जूं छोकिरियूं मास्तराणियूं भयूं आहिनि अकेलियूं अकेलियूं मोरो दशहरे में जे दादू हैदराबाद में उते वतन कॉलेज पढ़ंदियूं कोई शख़्स आयो तो हेॾी ॾाढी हुजे असांजे घर आयो मूंखे चई ॻाल्हि मुंहिंजी मूंखे विढ़े थी तुमको इजाजत नहीं घर आने की रोज दूसरे जगह पर था अंदर आने की इजाजत नहीं होटल के बेईमानी खाईंदो ॾाढी वीचारो की हेॾी सारी नेक मां तो ॻाल्हि खे वठी आयो ईअं कंदी कोई मां ये बदगुमान है ये हमारे ऊपर इल्जाम लगाता है वैसे पंहिंजी धीउ खे थिया सुरमाम चीज़ूं मसाज एॾी हसीन छोकिरी मुश्किल हिन खे शादी कराई त छा कजे नहीं ये लाड़काने की ऑफिसर है लाड़काने में प्रिंसिपाल है मुझे रुपये शादी दिया कि अकेली जाती है अकेली वहाँ रहती है अकेली खाती पीती है वहाँ कोई आदमी इसके पास नहीं कोई रिश्तेदार को मायक को नहीं मुझे हक के दाल तो फिर औलाद या गाल या हक दे होने के घर ले अंदर अचल नथा वो चले ये लेके न वञो नेक माण्हू वो झले पराए घर में तू वरी ॾी हंधा ॾींहं चक लगाता लेकिन निकाले दिए नहीं कि तुमको नहीं इजाजत घर में आने की रोटी न मिलेगी ऐसी की सब्जी में कापू की सुविधा आ जाना जाओ निकल कर तुमको नहीं इजाजत माई हुई गंदी थोड़ी को होगा शुक्र ज्यादा जेको अल्लाह है अल्लाह के रसूल की बेफरमानी कंदो उनखे दुनिया में ही अल्लाह की सजा मिलंदी दुनिया में ही हो औलाद पढ़े चालाक छेड़ा वञी पैसा दो कर दुकान में थोड़ी मार लाइन वेठो आहे त उनखे बि ख़ुशि पियो थी मुंहिंजो औलाद चालाक ॾाढो सुठो बसेड़ो ॾिसी मिले सुभाउ आहे कहिड़ो नमाज़ न पढ़े रोज़ो न रखे अरे तो इहा नथी पुॼे त निकिर पढ़ी त मुंहिंजे घर में छो थी पियो जिन मुंहिंजो उथण वेहण नमाज़ रोज़ो चङाई जो कमु तोखे नथो वणे त तूं मुंहं ॾिठी पियो छो पियो अथईअ खां मुड़सी ईअं रुगो पक्षियुनि वांगुरु ॿार बचड़ा पियो ॼणनि त कुता बीला गबड़ना में ये दूसरा राज्य को तो है जो मुर्स है मुर्स हुआ जो ध्यान से दीन से खारे दिखाए अचे तक नमाज सां घर में अचे त बीहा बाहर निकिरे त बीहा घर जे अंदर में पारे में वेहा जे अल्लाह हिन जो रसूल जी कयो ऐं पंहिंजे न्याणियुनि खे बि उथारियो
ये हाल में को फ़ाइदो कोन्हे को ॾिसो असांखे गिराक ई कोन थो मिले त काॾा कंटिन्यू अरे तूं जा मज़ाक जो चली ये सब ज्ञान उठायो यार तो छर हो लगते नहीं कोई ज़कात नबी ज़कात जेका आहे ख़ैरात सदक़ात अल्लाह ताला जल जालालुहु उहा नबी उहे वीचारा माण्हू जेके आहिनि माफ़ कयो ईअं पिया ख़ैरात कनि उन्हनि खे आहे ॾाढो ज़मीनदार आहे वॾो हिकिड़ो आलीशान 1000 कुता घुराए योजियूं करे हाणे पोइ हुनजो माण्हुनि जो बच कराईंदो आहे 12 महीने में बच कराए माण्हुनि खे शिकार कराए ॾेखारे उनजे सभई हज़ारे देवियूं रजनि माण्हू खाइनि मुंहिंजा दोस्त कुझु ख़्यालु कयो अल्लाह सां तुंहिंजो कमु आहे ॻाल्हियूं मुंहिंजूं तोखे न वणंदियूं मुंहुं कुमायूं वेठो बसि करे मुंहुं ई फिरी वियो अथई मुंहुं ई फिरी वियो सॻो मुंहिंजूं चुकूं कढाई वेठो मां तुंहिंजे मुंहिंजी वाए बि कयो मूंखे ख़ुदा जा बाना तो अल्लाह ताला खे भुली नथा न को मसीह में थी न को वरी सिर में वेठो छिकी इन वात सां क़ुरान पढ़ी वाए बि ॿुधी नसीहत ॿुधी अल्लाह अल्लाह करे कलमो पढ़ी वरी उन सिर मथे बि हथनि जूं वेठो ख़ुदा खां घुरिजे मूंखे कीअं ॾिठो मां त घर वेठो बसि मूंखे ॾिठो उछलाई फ़िल्म खे उछलाई नर खे उछलाई ॾाढ़ी रखाई निमाज़ 5 वक़्त पढ़णु शुरू करे मूंखे पण ओछ थो मिली वियो कि हीअ ॾाढ़ी तव्हांजे वाइद ते वियो हे जेको मूं ॾींहं छॾे ॾींहुं हुको छॾे ॾिनो तव्हां मसीत में त वाइद कयो त ॼण चाहे त मूंखे बि भला वाइद कयो मुंहिंजा ख़ुदा जो अकुल हुजे इल्मु हुजे ऐं सम्झ हुजे आख़िरत जो वञण जो दोस्त तुंहिंजो अलाह वटि हिसाब किताब हल्को कराइणो हुजे त होशियार थियो इहे सलाहूं क़ीमतीअ ते सोन जे पाणीअ जो लिखण जो न त इहो औलाद गिरंदो मां ॿुधायां वेठो हींअर चयो तुंहिंजो नथो मञे औलाद तुंहिंजो हींअर मञे ई थो घर जे अंदरि में ॾिसजे भारी माण्हू थो अचे घुमे थो सभु औलाद अयाल कमायूं खायूं पंहिंजे लाइ हे हो अलाह तुंहिंजे कान ॿियो मस्ती त ॾेखारे पर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा असहाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा हिकिड़ो असहाब काफ़िला तव्हां रुॻो निकिता त इन लाइ निकिता न को नमाज़ न को रोज़ा न को हज न को ज़कात रुॻो दीन पंहिंजो बचाइण जे ख़ातिर उहो मुल्क छॾे निकिता त अलाह ताला मूंखे धनियनि जी जमात निकिता कुते कहिड़ियूं नमाज़ूं पढ़ियूं मूंखे ॿुधाए त कुते कहिड़ियूं नमाज़ूं पढ़ियूं हुननि जेके वॾी हकाम इनखे 70,000 जो याकूत जो महल मिलंदो क़यामत जो ॾियारो एॾो वॾो याकूत जो महल मिलंदुसि उहा कुते वारी खल आहे हुनखे इंसान जी विरायत ऐं बुज़ुर्गी अता थींदी ऐं उहा ईअं ख़ासि अल्लाह जे नेक बाननि जी सोबत में रहियो इन सबबु अलाह खे न को नमाज़ूं न को रोज़ा न को हज न को ज़कातूं मुंहिंजा दोस्त क़ुरान शरीफ़ में किस्तो आहे ॾिसो उन्हनि खे
अल्लाह ताला जल शानो असहाब का जो केॾो बीमार हुजे केॾो मुल्क में शुक्र पइजी वञे असहाब का जो नालो लिखी ज़मीन में हाणे त उहे शुक्र मुसीबतूं माकोड़ा उहे बीमारियूं सभु ख़तम थी वयूं हुनजे नाले में किथनी नालो कुटेॾो अहिड़े क़िस्म जो अल्लाह साईं हुन बरकत ऐं भलाई रखे छॾी हज़रत मूसा अलैहिस्सलाम जमात हुई 600 साहिर हुआ 300 साहिरनि खे मूसा अलैहिस्सलाम जो मौजूदो लिखी मुस्लमान खे पिया त ॾिसो उन्हनि जो क़ुरान में किसो आहे त उहे सभु जंगली जवान थी हुआ न को निमाज़ न को रोज़ो न को हज न को ज़कात पर पंहिंजे दीन खे बचायूं इस्लाम खां बचायूं ऐं पंहिंजे धर्म खे ख़ुदा ताला जल शान जे गुमराही वारे पंध खां बेज़ार थी अल्लाह जल शान खे वरी वरी कामिलनि में जवाननि खे दाख़िल करे छॾियो तूं घटि में घटि इहो तोखे नथो वणे कुझु मूंखे ॿिहंदो मां चवंदोसां त मूंखे धर्म सां कढी छॾींदा ऐं तूं निकिरी में तोखे ख़ुदा ताला जल शान हुजे तोखे कोन कढंदो पंहिंजे मुल्क में पुट कढी न पुट ऐं ज़ालिमनि बेफ़रमाननि कढी त छा थी पियो अल्लाह ताला जल शान तुंहिंजा ॿिया उहे हिसाब किताब में तुंहिंजे संभालींदड़ तुंहिंजा गुलाम वरी रब संजा जवान जोड़े ॾींदो नथो यकीन ते अच त मां तोखे दस्तावेज़ लिखी अल्लाह ताला जल शान तुंहिंजी संभाले रहे थो न तूं ख़ुदा जो कमु करी ख़ुदा ताला जल शान जे रज़ामंदी लाइ कमु करी हुनजे गुनाहनि खे राज़ी थियो वेठो त कंहिंजी माना त अल्लाह ताला जल शान तोखे नथो वणे न वणे ई हा त तूं ख़ुदा अहिड़े बेफ़रमान असांजा मुर्शिद साईं फरमाईंदा हुआ त बेनिमाज़ जेको आहे त अल्लाह जो दोस्त आहे या दुश्मन आहे पुछंदा हुआ दुश्मन आहे जेको निमाज़ न पढ़े अल्लाह खे यादि करे तूं हुन दुश्मन अल्लाह जो त खाइण पीअण जो कहींदो तो मुंहिंजा दोस्त त छा थियो केतिरियूं ॻाल्हियूं ॿुधायां हज़ार आहिनि उनमें हिकड़नि हज़ारनि ॻाल्हियुनि जो कहिड़े क़िस्म जो हिसाब किताब तव्हांखे ॿुधायां दुआ था घुरो या को इहो दुआ न थियो हिन ते चढ़े असां मुंहुं फटो कयूं वेठा दुआ कयो अल्लाह